अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आहिया मारवी थी सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। गिलगित बल्तिस्तान जे गुड़ी चीफ जस्टिस इस्लामाबाद कोर्ट जे तोहिन अदालत वारे नोटिस ते लिखत में जवाब दाखिल कराए छॾियो। राणा शमीम जो चवणु आहे त हल्की बयान पब्लिक न करण सबब संदसि ख़िलाफ़ तोहिन अदालत जी कार्रवाई नथी थी सघे। हू पंहिंजे हल्की बयान ते क़ाइम ऐं साक़िब इंसाफ़ ख़िलाफ़ बीहण लाइ तयारु आहे। चीफ जस्टिस अतरफुल्लाह रिमास चवंदा त जजनि ताईं कंहिंखे बि पहुच नथी मिली सघे। अवां जजनि ख़िलाफ़ इंक्वायरी पिया चाहियो। नैब चेयरमैन जावेद इकबाल पब्लिक अकाउंट्स कमेटी आॾो पेश। पीएसी चेयरमैन राणा तनवीर नैब चेयरमैन सां मुखातिब थींदे चयो त मां हाज़िर थियण में ॾाढी देरि लॻाए छॾी। अवां नैब जो मौक़िफ़ मीडिया खे ॿुधायो पर पब्लिक अकाउंट्स कमेटी आॾो पेश नथा थियो। नैब चेयरमैन वारियाणियो त उहो मुग़ल बादशाह नाहे। पीएसी आॾो जो पेश थिए। पीएसी पारां करप्शन केसनि जी तफ़सीलनि लाइ ख़ासि इजलास घुराइण जो फ़ैसिलो। अदालत का मथां क़त्ल ख़ुराक सुन्नत पाकिस्तानी आइन जे ख़िलाफ़ आहे। सियालकोट सांढे मुल्क लाइ बदनामीअ जो कारण बणियो। आलमन सगुरनि जे इस्लामाबाद में श्रीलंकन हाई कमिश्नर सां मुलाक़ात। मुफ्ती तकी उस्मानी, हामिद सईद कासमी, मौलाना अबुल खैर आज़ाद ऐं ॿिनि आलमनि जी मज़म्मत। मक़तूल पातना कुमार जे परियनि जी माली मदद करण जी अपील। श्रीलंकन हाई कमिश्नर जो चवणु आहे त अहिड़ो वाक़ियो दुनिया में किथे बि न थियणु घुरिजे हा। हर साल रिवायती परेड थींदी आहे। हिन भेरे 23 मार्च ते अवामी परेड थींदी। 23 मार्च पाकिस्तान खे आइन मौजूब हलाइण जो ॾींहुं आहे। पाकिस्तान खे क़ाइदे आज़म जो पाकिस्तान बणायो वेंदो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त धांधली करे मुल्क ते मिलियल हुकूमत जो जिदोजहद सां ख़ात्मो आंदो वेंदो। मुल्क जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो 22 करोड़ आवाम कंदो। वफ़ाक़ी क़ौमी वज़ीर शेख रशीद पीडीएम खे 23 मार्च ते लाॻियल लॉन्ग मार्च मुलतवी करण जी अपील करे छॾी। संदसि चवणु आहे त दुनिया जी वाहिद अपोज़िशन आहे जो मुल्क जे क़ौमी ॾींहं ते लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। क़ौम खे इंतहा पसंदी जे ख़ात्मे लाइ मुतहद थियणो पवंदो। मीडिया खे बि वधंदड़ इंतहा पसंदी जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त का निगरां हुकूमत न पई अचे। इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। सवात ऐं भरपासनि वारे इलाइक़नि में ज़िलज़िलो रेक्टर स्केल ते 4.4 रिकॉर्ड कयो वियो। अमेरिकन जियोलॉजिकल सर्वे मूजिबि ज़िलज़िले जी गहराई ज़मीन अंदरि 145 किलोमीटर हुई। इलेक्ट्रिक जी बिजली हलाईंदड़नि लाइ बुरी ख़बर। कराची में बिजली ₹3.75 महांगी थी वई। नेपरा सिंध जी राजधानी वारे शहर में बिजली महांगी करण बाबति फ़ैसिलो जारी करे छॾियो। माहवार फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में वधायल बिजली अघ सेप्टेम्बर खां लागू थींदा। कराची कॉलेजिस टीचर्स हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन ते कब्ज़े जो केस। चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर कराची, DSPCA, DG रेंजर्स, IG सिंध पुलिस के नोटिस जारी। एडवोकेट जनरल सिंध 21 दिसंबर ते अदालत तलब। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त 1975 में अलॉट कयल ज़मीन ते कब्ज़ा करे अफ़गाननि खे आबाद कयो वियो आहे। अदालत खे कब्ज़ा ख़त्म कराइण जी दरख़्वास्त।
ॿिए टेस्ट मैच जे चौथे ॾींहुं पाकिस्तान 4 विकेटनि जे नुक़सान ते 300 रन ठाहे इनिंग डिक्लेयर करे छॾी। मेज़बान बांग्लादेश जा 4 बैट्समैन पंजाब जे मजमूई स्कोर खां अॻु पोएं वाक़िअ बरसाति सबबि ड्रॉ नज़र ईंदड़ मैच जो सुभाणे ताईं नतीजो निकिरण जा इम्कान।